अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व रफ़अना लक ज़िक्रक सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज पे जलवनुमा उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो रब जा लातदाद शुक्राना जंहिं रब करीम असांखे सुन्नी बणायो जंहिं मालिक करीम असांखे मदीने वारे साईं जे आशिक़न ऐं हुबदारन वारी जमायत में शामिल फरमायो। अल्लाह कंदो सुन्नी थी जींदासीं, रब कंदो इन सुन्नियत वारे मज़हब हक अहले सुन्नत रब मौत नसीब फरमाई। भला पोयों वारनि न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो आहे, जन के अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे सो चवे सुभान अल्लाह। अज़ीज़ान गिरामी, असां इन नेमत उज़मा जे मथा अल्लाह जा लख बेरा शुक्र अदा कयूं जो हिन फितनन के दौर में, दज्जाली दौर में रब करीम असांखे मसलक हक मज़हब हक अहले सुन्नत नसीब फरमायो। मदीने वारे साईं फरमायो त बनी इसराइल 72 फिरकन में विरहाइजी विया, पर मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में विरहाइजी वेंदी। हर को चवंदो त मां हक ते आहियां, हर को दावा कंदो त मां हक ते आहियां। साईं फरमाइनि था त हिकड़ी जमायत हक ते हूंदी, बाक़ी 72 फिरका जहन्नम जो ॿारण थींदा। असहाबन पुछो या रसूल अल्लाह, उन्हनि 73 मंझां हिकड़ी जमायत जेका हक वारी हूंदी, जेका जन्नत जी हकदार हूंदी, उहा कहिड़ी जमायत हूंदी? मुझे आका फरमायो त मा अना अलैहि व असहाबी, जेते मां मोहम्मद आहियां ऐं जेते मुंहिंजा असहाबी आहिनि। अञा बि दिल खोरे चओ सुभान अल्लाह। मदीने वारो साईं जे रंग राह ते हलियो, ई आहे मदीने वारे जी सुन्नत। चाहे ॻाल्हायो मुस्तफा करीम जो रस्तो ऐं तरीक़ो, ई आहे सुन्नत। ऐं हुजूर जा असहाबी इहे हिन मदीने वारे मीर जी जमायत। मा अना अलैहि व असहाबी मुंहिंजा मुराद आहे अहले सुन्नत वल जमात। साईं फरमाइनि था त सब टोला, सब फिरका, सब छाड़ू दोज़ख में वेंदा, पर जन्नत में वेंदी अहले सुन्नत वल जमात।
असा रब जा शुक्रगुजार आहियूं जो असा सुन्नी आहियूं। ऐलान कयो असा मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। मुझो सुन्नत सां बस प्यार आहे, बस मुझो बेड़ो पार आहे। चो मुझो बेड़ो, बस मुझो बेड़ो। सुभान अल्लाह। सुन्नियत जो बुनियाद अथव इश्क रसूल। मदीने वाले साईं की मोहब्बत इश्क यो इस्लाम जो रूह हुआ, दीन जो मरकज महवर ऐ मुसलमानी की निशानी मदीने वाले साईं की मोहब्बत। वो सुन्नी सुन्नी ना है जिनके सीने में मदीने वाले जो इश्क ना है। याद रखो बुनियाद इस्लाम जो, दीन जो, मज़हब मसलक के हक आले सुन्नत जो बुनियाद इश्क रसूल। मदीने वाले मीर जी मोहब्बत यो खरो सच्चो सुन्नी हुआ जिनके सीने में मदीने वाले साईं। सुभान अल्लाह। मुड़े तवज्जो कयो, ॾिसो सिक्को हूंदो आ या नोट हूंदो आ, हिकिड़ो कूड़ो नोट जली नोट हूंदो आ। नोट नोट जहिड़ो, हज़ार जहिड़ो, रंग रूप कद काठ हिक जहिड़ो हूंदो आ, पर हिकिड़ो नोट सच्चो हूंदो आ, ॿियो नोट कूड़ो हूंदो आ। सच्चो नोट हूंदो न, बाजार में खणी वञो वरी 10 जो हुजे भला मन हिकिड़ो घट मिठो मिले। 20 जो नोट हूंदो, 100 जो नोट हूंदो, जेकॾहिं 75 जो नोट हूंदो, सच्चो हूंदो तो कुछ न कुछ शइ मिलंदी। पर जेकॾहिं नोट कूड़ो हुजे, बाजार में खणी वञो त जे दुकानदार सियाणो ऐं सेबतो हुजे न, ओडी महिल 15 ते फोन कंदो थाणे ते त बाबा हे जाल साज़ आयो अथव, कूड़ो सिक्को हलाए। इने माण्हू जे वटि कूड़ो नोट हुजे न, उन्हे खे बाजार में जाका शइ त न मिलंदी, पर रहंदो थी सघे थो इहो जेल जो हक़दार थी वञे। मिठा इबादत, रियाज़त, ज़िक्र, फ़िक्र, नमाज, रोज़ो, हज, ज़कात, इबादत इहा है नोट। इने जे एवज़ अॻिते जन्नत मिलंदी, हूरूं मिलंदियूं, कुसूरूं मिलंदियूं, पर इबादत उहा जेका सच्ची इबादत हुजे, नोट सच्चो हुजे। ऐं नोट सच्चो उहो अथव जंहिंजे अंदर हिकिड़ी निशानी हूंदी आहे। तव्हां वटि नोट हूंदा न, उन में तव्हां ॾिसंदो हीअ निशानी आहे, चिमकंदे नज़र अचेव थी जी। जेको कूड़ो नोट हूंदो आहे न, उन में हीअ निशानी न हूंदी, इहा तार न हूंदी। इहा तार जंहिं नोट में हूंदी, इहो नोट सच्चो आहे। इन ते कुछ न कुछ का शइ मिलंदी। मिठा इबादतुनि जी सच्चाई इश्क रसूल ॻाल्हायो। सच्ची इबादत उन्हें जी जंहिंजे अंदर में मदीने वाले साईं जी मोहब्बत इश्क। ये त नमाज मुनाफिक भी पढ़ंदा। मदीने शरीफ में हुजूर जे पुठियां नमाज पढ़ंदा हा, रोजा रखंदा हा, तलवारूं मदी जंग जिहाद जे लाइ हलंदा हा, पाण खे मुसलमान सदाईंदा हुया। उन्हनि मदीने में मस्जिद ठहराई हुई, मस्जिद दरार। मिठा उहे नमाज़ी, रोजेदार, ज़ाकिर, आबिद, पाण खे घणो कुछ समझण वारा हुया। पर कुरान फरमायो त मोमिन जी इबादत रब वटि मक़बूल आ, मुनाफिक जी इबादत अल्लाह वटि कबूल न आहे। मोमिन ऐं मुनाफिक जो फर्क इहो आहे जो मोमिन जे सीने में मदीने वाले साईं जी मोहब्बत हूंदी।
मोमिन जे दिल में इश्क रसूल हुंदो आ मुनाफिक इन नेमत का खाली हुंदो आ वो मुनाफिक भली नमाज पढ़े रोजा रखे सजदो करे 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 निरड़ कसी वजह से कंधते बिस्तरो खड़ी सजी जिंदगी गली गली तबलीग करे पूरी हयाती तबलीग कंदो रहे पर जे करे इश्क रसूल अंदर में ना है उन्हें जी न इबादत कबूल आ न रोजो कबूल आ न हज कबूल आ न ज़कात कबूल आ इयो हिते मानन के धोखो ॾिठो या जाली नोट खणी मानन के बुधाए तो त मुजी मस्जिद आ मुजो मदरसो आ मुजी हिय इबादत आ मु हेतरा मदरसा ठहराया हेतरी मस्जिद ठहरायो मां हेडो आबिद ज़ाहिद आया पर तू चवीस त मदीने वाले जो इश्क तो में आहे या ना हां जेकर है इश्क रसूल ना है त इया उन्हें की इबादत रियासत उन्हें खोटे सिक्के वांगुरा हिते दुनिया वारन के धोखो नहीं सके थो पर जरे क़यामत जे ॾियारे ईंदो न ये इबादतूं खणी रब जे हुजूर में पेश थींदो रब फरमाईंदुस त तो इबादतूं त कयूं पर मुझे महबूब सां मोहब्बत केतरी हुई मिठा ये सजी जिंदगी जो इबादतूं ने जो हिक पासे पर इश्क रसूल वारो हिकड़ो सजदो हिकड़ी इबादत वारी हिकड़ी रात जे सीने में इश्क रसूल समायला खुदा जाने जन्नत इने के मिलंदी हूरू कुसूरू इने के मिलंदियूं रब जी रज़ा इने के मिलंदी जे अंदर में मुस्तफा जो इश्क समायला चो सल्लल्लाहु अलैहि अन्या मुबसा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाणे हिकड़ी माता के हदीस बुधाया जेको कुछ मु छयो आ न इने ते दलील तौर की हदीस तवज्जो मुड़िया दिल हाजिर हदीस जो किताब मुस्नद अबू यअला मु नीर गाड़ी में मौजूदा जेके शख्स दो त मां लिखाई ज़िमो मुंजो हदीस मुस्नद अबू यअला जे अंदर मदीने वाला साईं मुझा लजपाल नबी हिकड़े डी महफिल में बैठा होया मुस्तफा करीम दी महफिल हुई महफिल हसीन तुझा हसीन माड़ा महफिल हसीन तू हित मीर पीर के नाने बिना बिकाना महफिल हसीन तुझी तुझा हसीन माड़ा महफिल हसीन तुझी मदीने वाले साईं जी महफिल अबू बकर सिद्दीक बैठो उमर फारूक बैठो उस्मान ज़िन्नुरैन बैठो मौला अली हैदर करार बैठो सलमान बैठो अबू ज़र ग़िफ़ारी बैठो दिल पर नबी जी महफिल लगी पईया असहाब ने बतौर तज़किरा गाल कया रसूल अल्लाह मदीने में हिकड़ो मानू वड्डो आबिद वड्डो ज़ाहिद वड्डो नेकोकार सारी रात जागदो नफल पढ़ंदो वड्डी इबादत कंदो मस्जिद नबवी में घणा सजदा ॾींदो असहाबन वाखाण कई उन मानू जी तारीफ कई चोसी फलाणो मानू नालो खयो फलाणो मानू पण फरमे माने के न चोसी पुट तवज्जो आए मदीने वाले साईं फरमायो माने के नथो सुञाणा अन्या या गुफ्तगू हली पे ते
तेसी उहो मानू आयो जंहिंजी साहबन बखान पे कई हिया आयो साईं जन जी कचहरी लगी पई साहबी वेठा हुया मुस्तफा जी महफिल के छते ऐं उहो मानू सिधो मस्जिद दे वियो सलाम भी हुजूर वेठा है शेखैन करीमैन बैठा है सैयदना उस्मान मौला अली बैठो हिन सलाम न कयो ऐ मस्जिद दे वियो हलियो असहाबन जो या रसूल अल्लाह इहो मानू जंहिंजी असां ॻाल्हि पे करे साईं फरमाए आयो सोने नबी मदीने वाले साईं फरमायो सच ॿुधा हींअर जेॾी महिल तूं आए पे तो दिल में यो ख्याल कोन पे कयो त हिनन के मां कीअं सलाम कयां मूं जड़ी इबादत हिनन मां के कई काने मूं जड़ो आबिद मूं जड़ो जाहिद मूं जड़ो नमाज़ुन पढ़ण वारो हिनन वेठलन में केरो आहे कोन सलाम न कयो में इन जे करे सच ॿुधा तुंहिंजी दिल में या ॻाल्हि हुई या न कि अल्लाह जो कसम मां इहो ई सोचींदो पियो अचां हिन जमात वेठलन के कीअं सलाम कयां छो सलाम कयां हिनन में मूं जहिड़ो को आबिद हाणे मदीने वारो साईं वेठो आ को उम्मती भली पर पाए उडा में पर पंजे नबी जो तो नौकर हिन मरदूद जे दिल में ख्याल इहो आ त जेतरी मूं इबादत कई आ एतरी नबी वट इबादत नाहे एतरी अली वट इबादत नाहे एतरी अबू बकर उमर उस्मान रिदवान अल्लाह अलैहिम अजमईन इन्हन वट एतरी इबादत नाहे मां वड्डो आबिद आया मां वड्डो जाहिद आया हुजूर ते सलाम न कयो अबू बकर उमर उस्मान चैन यारन सहाबन से सलाम न कयो ऐ हलियो जो मस्जिद दे इबादत जे ला हलण लगो आ साईं फरमायो हाणे हुजूर जो फरमाए त मां नथो सुञाण मां मुराद इहा हुजूर त उन जे दिल में जेको ख्याल हो वो भी जानन पिया हुजूर सॼी कायनात के इहे था ॾिसनि जे तरीअ ते सरे जो दान सारी कायनात के सुञाणन था क़यामत ताईं जेके उम्मती ईंदा हुजूर के हर उम्मती जे नाले जी ख़बर आ पीर जे नाले जी ख़बर आ ज़ात जी ख़बर आ हुजूर के रब पंहिंजी सारी उम्मत जो इल्म ॾिनो आ हे रहियो बि मदीने में पियो आ नमाज़ूं में मस्जिद नबवी में तो पढ़े असां भी उन जी वखाण कंदे नथा ठापन मदीने वाले फरमायो त मां इने के नथो सुञाण यानी इने सां मुंहिंजो ताल्लुक ही ना है इने सां मुंहिंजो ताल्लुक ना है इहो मुंहिंजो जो है काफिर त न हुयो न काफिर हुजा त मस्जिद नबवी में छो वञे पुट समझो था मूंसां कचाइण वारा तवा भुलिया वेठा आयो वडी इबादत तो करे कंध ते बिस्तरो कयूं सॼी जिंदगी तबलीग तो करे पियो भुलजी न पइजो हदीस ॿुधो मदीने वारे जी हदीस हाणे हे इए चई निकतो हलियो वियो मस्जिद नबवी में हुजूर सोने नबी मदीने वाले साईं फरमायो सहाबियो सभनी जो लब्बैक नचे वाला भाई मदीने वारो मीर सडू करे इश्क वारा चौंदा है लब्बैक भिटाई तो फरमाए त हिकड़ो फेरो मदीने वारो सडू करे प्यार मजा त सारी जिंदगी मुझी उन्हें सुरूर मज़े में गुजरी वने हबीब ने कार मजा मेरा सडू कयो सोनू सब जमार और हो थियो सरकार सद कयो सहाबियो
हर असाबी चो लब्बैक व सदैक या रसूल अल्लाह। साईं फरमाया के राजे कोई ने के कत्ल करे, के राजे कोई ने के मारे। अबू बकर सिद्दीक जो सोना मुखे मोकल जो माथो मारे अचा कटे अचा जेको गुमान करे त नबी का मुंह में इबादत वधीका असहाबन का मां वडो इबादत गुजार आया। सोना नबी आर्डर दियो, इजाजत दियो, इने जो सिर माथो कलम करे अचा। साईं फरमाया अबू बकर जो डिठे त हमरा नमाज में ॾिठो ए कुरान पियो पढ़े, एडो मिठो तजवीद सा, तरतील सा, तरन्नुम सा, मिठो आवाज लहन उन जो वणंदड़ कुरान पियो पढ़े। अबू बकर जो वनी पहुंचो मस्जिद नबवी शरीफ में डिठे हिकड़ो अल्लाह जो घर मस्जिद नबवी, बियो नमाज में बीठो अल्लाह जे हुजूर में बाहू मजू बीठो आ। हाने इनके मारिया कीअं मारिया, कत्ल कीअं कया, उफट कीअं मारिया, मस्जिद में कीअं खून हारिया। अबू बकर नरम दिल, अबू बकर सिद्दीक नरम मिजाज वारो सोची त कुरान पढ़ण ते इनके कीअं कत्ल कया, नमाज पढ़ण वाले के कीअं मारिया। बी मोटी साईं फरमायो अबू बकर छा कई, या रसूल अल्लाह वो नमाज में हुयो, कुरान पे पढ़ी मिठड़े आवाज में, मां तलवार कठी म्याण मां पर सोचूं त हिन के कुरान में तो पढ़े नमाज में बिठवा कीअं मारिया। या रसूल अल्लाह मुंह को न मारियो। साईं फरमायो अबू ए सहाबियो जी या रसूल अल्लाह आहे को जे कोई ने के मारे अचे फारूक आज़म उमर आदिल जो या रसूल अल्लाह मां हाज़िर आया, इजाजत दियो इन्हें पलीत जो सिर माथो कलम करे अचा। साईं फरमायो हजरत उमर जो मस्जिद नबवी शरीफ में हमरा सजदे में, अबू बकर किथे ॾिठो क़याम में किरत पियो करे, कुरान पियो पढ़े। हजरत उमर जो त सजदे में, सजदो में ॾिखो जो हमरा यको। हाने हजरत उमर सोचियो त अल्लाह जो घर मस्जिद नबवी, रसूलुल्लाह जो हरम मस्जिद में नमाज में सिर सजदे में के मारिया की मुखा कल्लो हो अबू बकर उन्हें भी कोन मारो। को आजमाइश को इम्तिहान सोचे सोचे वरी मोटी या रसूल अल्लाह। हां साईं जन फरमाया उमर छा कई, या रसूल अल्लाह वो तो सिर सजदे में हुस मारे न सके। साईं फरमायो वरी क्यों फेरो साहबियो जी या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह। साईं फरमायो केरा जेको इने के कत्ल करे इंदो मौला अली हैदर करार असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब जेको असां सुन्नन जो पीर इश्क में झांचो अली अली मोहब्बत माचो अली अली साईं का तुम सब भली भली इश्क में झांचो। मौला अली जो या रसूल अल्लाह मुखे मोकल जो तलवार जुल्फिकार अली हैदर करार। साईं फरमायो हां तू अली तू जे पोते से तो जरूर कत्ल कर दे। साईं जन में बुधाई जाए हजरत मौला अली वो मस्जिद नबवी में तेसी हमरा नमाज पढ़ी गोली मौजूद कोन। हजरत अली मोटी आयो या रसूल अल्लाह हमरा वे निकली पाण फरमायो अली अज जे इने के कत्ल कयो हा त क़यामत ताईं मुजी उम्मत में को फितनो बाकी न बचे।
क़यामत ताईं को भी फितनो दुनिया में बाकी न बचे मुझी उम्मत में बमानू कदे भी पान में न झगड़ना अज जे इने के कत्ल कयो तो वरी दुनिया में फितनो बाकी न बचे पर अली जे तू पहुंचीस तो तुझी तलवार का कौन बचे इम्तिहान हो न हजरत अबू बकर किथे मुड़े उमर किथे मुड़े पर आजमाइश थियणी हुई इम्तिहान सच्चन कूड़न जो थियणो हुयो जेकी सीरत निगारन लिखियो त जेकी दुनिया में बद मजहब टोला फिरका पैदा थिया आहिन इनन सभिनी जो अबो इहो माण्हू हुयो जेको उन्हे डी नमाज पढ़ी जेकी भी दुनिया में फितना थिया आहिनि फिरका थिया आहिनि टोला थिया आहिनि इन्हनि जी जड़ पाड़ बुनियाद इहो खबीस हुयो जे उन्हे ॾींहुं मारिजी वञे त दुनिया में फितना ख़त्म थी वञनि पर अल्लाह के भी दोज़ख भरणो हुयो जन्नत भी भरणो हुयो सच्चे ऐं कूड़े जो इम्तिहान भी थियणो हुयो खोटे ऐं खरे जी परखा भी थियणी हुई सुन्नी गैर सुन्नी जी इम्तिहान भी थियणो हो न हक ऐं नाहक जी परखा भी थियणी हुई मिठा होता अज भी इम्तिहान केरो माण्हू आ जेको हक ऐं सच वारी वाट सुन्नियत वारी राह तो वठे केरा जेको बद मजहब टोलन बद मजहब फिरकन में काहे तो पवे ओ मिठा अज हिन फलारी महफिल में आहद कयो त सुन्नी थी जियंदासी सुन्नी थी रहंदासी सुन्नी थी मरंदासी हां एकड़ा वरी कुल्ला बेली हमरा एकड़ो यो सो जे छे सुन्नियुनि जी मीलाद जी महफिल न विच में बीठो या नबी सलाम अलैका वरी जे थियो पटन वारन जो जलसो सीरत वारो वरी उन्हनि में वरी जे मातम जो पिड़ थे न वरी उते मथो उगाड़ो काला कपड़ा है वरी उन्हनि में वरी जे हिंदुनि जी होली ऐं यारी थे न रंग मुंह पूछते वरी उन्हनि सां गॾु ईसाई जो क्रिसमस थे तो उन्हनि सां गॾु वरी जे भंगी हिन भंगी उन्हनि जो मुर्शिद लाल गुरु वो उन जो साल में हिकिड़ो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि भंगियुनि जो लाल गुरु जो ॾियारो थिए वरी उन्हनि सां गॾु के माण्हू चयो तूं आहीं कहिड़ी शइ हुई सुन्नी वाबी छा आहीं कहिड़ी भला ईसाई यहूदी नसारो भंगी आहीं छा की बगाल बुझो हर को चदो मां हक ते के चयो त मां सब कुछ तो मां हक हाने एतरन मां को त हक ते हुंदो मां सभिनी सा पेरड़ा भरी दो आया पो जेको भी जन्नत रहयो मां तो संगत पुत्र इहे माण्हू जन के पंहिंजे अकीदे ते एतमाद नाहे पंहिंजे हक सच ते उनके यकीन ऐं भरवसो नाहे असां सुन्नी आहियूं वजाया सुन्नी आहियूं असां जो ईमान यकीदो आ त हक ऐं सच वारी जमात अहले सुन्नत हिकड़ो दलील ॾियां जेके तुंहिंजी दिल में मञे सुन्नियत जो हक्कानियत जो हिकड़ो दलील जेतिरा बि वली आहिनि सब सुन्नियुनि वञी तव्हां तफ्तीश कयो तव्हांजी मटियारी वलियनि सां भरी पई आ हैदराबाद वलियनि सां भरियो पियो आ सॼी सिंध आहे पीरनि फकीरनि जी सरज़मीन सिंध छा दुनिया में वञो कलंदर लाल शहबाज सुन्नी नालो ई दज़ो उस्मान हालन वारा सुन्नी लुआरी वारा बुजुर्ग सुल्तानुल औलिया सुन्नी रोजे धनी रहबर सुन्नी ओ बेटा हजरत अब्दुल्ला शाह असहाबी सुन्नी अब्दुल्ला शाह गाजी सुन्नी मिठो पीर सुन्नी मशहूर वारो सरदार
सोनो सुन्नी मकली वारो ताजदार सुन्नी दाता गंज बख्श सुन्नी ख्वाजा अजमेर वारो सुन्नी पीरन जो पीर दस्तगीर सुन्नी गौसुल आलमीन मुझो सुनो मुल्तान वारो साईं गौस बहावल हक मुल्तानी जो सुन्नी दाता गंज बख्श सुन्नी जेकॾहिं टी का जमायत हक ते हुजे हां त वली उन्हनि मां बि थियनि हा न को झंडे खोलण सां वली थी वेंदो छा पुट वली हुंदो पंहिंजे अकीदे सां इरादे सां पंहिंजे अमल सां इहो दलील आले सुन्नत जे हक़ानियत जो त सारी दुनिया जा वली सुन्नी ऐं ॿी सुन्नियत जे हक़ानियत जी चिट्टी निशानी ही अथव जो अक्सर जमायत सवादे आजम घणी जमायत सुन्नी आहे मदीने वाले साईं फरमायो त इन्नल्लाह ला यजमा उम्मती अला दलालतिन मुजी उम्मत के अल्लाह ताला गुमराही ते गड्ड न कंदो जेके फिरंदा फिरका टोला थोरड़ा हुंदा कलील हुंदा अक्सरियत हुजूर जी उम्मत जी हक वारी जमायत हुंदी हाने तू दुनिया सजी गोले आ त तोके अक्सरियत जमायत अहले सुन्नत पाकिस्तान गोले दिस सऊदी अरब में हलियो वञ कतर मस्कत ईरान अफगानिस्तान जिते भी वींदे जिते भी इस्लामी 65 मुल्क हैं तो के अक्सरियत अहले सुन्नत जी मिलंदी यो दलील आहे अहले सुन्नत हक वारी जमात ओ मिठा पेरियो अहले सुन्नत जो ईमान अकीदो बुनियाद है इश्क रसूल ऐं ॿी ॻाल्हि सुन्नियत जी पहचान थव हुजूर जे अहले बैत सां मोहब्बत मदीने वारे जे घराणे सां मोहब्बत हुजूर जी आल सां निस्बत मदीने वारे मीर फरमायो त जेकॾहिं तव्हांजी मूं सां मोहब्बत आहे त मुंहिंजे अहल बैतन सां बि हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं इमाम हसन के हिकड़े हथ मां वरतो ॿिए हथ में इमाम हुसैन के वरतो पाण फरमाइनि था मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैने जे मूंसां मोहब्बत रखी जे मुझे हिनन बिन बच्चन सां मोहब्बत रखी इमाम हसन सां इमाम हुसैन सां व अबाहुमा हिनन जे अब्बे सां मोहब्बत रखी हसनैन जो बाबो केरा मौला अली ऐं साईं फरमाइनि था व उम्महुमा जे हिननि जी अम्मड़ जीजल जी इज्जत सुञाती यानी खातून अतहर मदीने वारे साईं जी न्याणी अली जी राणी हसन जी मोहब्बत हुसैन जी मोहब्बत मौला अली जी मोहब्बत खातून अतहर जी मोहब्बत मदीने वारे साईं जी मोहब्बत साईं फरमाइनि था जे इन्हनि 5 शख्सियतुनि सां मोहब्बत रखी कान मई फी दरजती यौमल क़ियामत क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु मुंहिंजे पाड़े में जन्नत में हूंदो सुभान अल्लाह हिकड़े ॾींहुं हज़रत मौला अली शेर खुदा मदीने वारे साईं वटि शिकायत खणी आया अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कुछ माण्हू आहिनि जेके मूंसां बुग़्ज़ था रखनि अलीअ सां हैदर करार सां बुग़्ज़ था रखनि मदीने वारे साईं फरमायो त अली जेकॾहिं तोसां बुग़्ज़ रखनि था त मूं वटि तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह केड़ी खुशखबरी आ पाण फरमाइनि था अली सब का अव्वल जन्नत में मां मोहम्मद विंदुस अना अव्वल अकरा बाबुल जन्नत सब का अव्वल जन्नत जो दरवाजो खड़काइण वारो मां मोहम्मद करीम हुंदुस ऐं मूंसां गॾु तूं अली हुंदो ऐं तोसां गॾु तुंहिंजा 2 बच्चा हसन ऐं हुसैन ऐं असां सां गॾु तुंहिंजी रानी मुझी न्याणी खातून जन्नत हुंदी असा 5 जना सभिनी का अव्वल जन्नत में वेंदा जेरी मल मदीने वाले साईं खुशखबरी ॾिनी त मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे असा 5 अगु जन्नत ॾे वेंदासीं फ मुहिबूना पो असां जा हुबदार काॾे वेंदा
असांजे मोहब्बत वारा काॾे वेंदा पंज तन सां मोहब्बत रखण वारा काॾे वेंदा त मदीने वारे साईं फरमायो या अली फमुहिब्बूना मिन वराइना ए अली असांजा हुबदार असां पंज अॻियों हुबदार पुठियों गॾिजी जन्नत ॾे हलंदासीं असां हैदर जा हुबदार आहियूं असां हैदर कंदा आल नबी असां प्यार आहियूं असां हैदर असां पिट को मातम को न कयूं असां झंडन अॻियां को न झुकूं असां झंडन अॻियां कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं असां हैदर ऐं सुन्नियत जी टी निशानी अथव हुजूर जे असहाबन सां प्यार मदीने वारे जा हड़ई सहाबी चओ अखियुनि जो नूर ऐं ख़ुसूसन चार यार पगदार मुस्तफा जा वफादार जेको उन्हनि सां मोहब्बत रखंदो आहे इहो मदीने वारे सां गॾु जन्नत ॾे हलंदो ऐं सुन्नियत जी निशानी अथव सभिनी वलियन सां सभिनी अल्लाह वारनि सां मोहब्बत को कादरिया चिश्तिया सहरवर्दिया नक्शबंदिया शाज़लिया रफ़ाइया कलंदरिया तैफूरिया सिलसिला औलियाए किराम जा सब बरहक आहिनि असां सभिनी वलियन सां प्यार ये न त मां फलाणे जो मुरीद आहियां हिकड़े सां मोहब्बत ॿिए जी गिला ये न सुन्नी उहो आहे जेको सभिनी वलियन सां ऐं वलियन जो ताजदार जंहिंजो सारे दुनिया जे वलियन जे गर्दन ते कदम आहे उहो पीरन जो पीर आहे गौसे आज़म दस्तगीर आहे उन दस्तगीर सां मोहब्बत मदीने वाले साईं फरमायो अल मरउ मन अहब सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद में रिवायत बीठी आहे साईं फरमाइन था क़यामत में उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मोहब्बत पो कलंदर सां मोहब्बत आहे भिटाई सां मोहब्बत आहे हथ मथे करे चओ मुस्तफा जे आल सां भी मोहब्बत आहे मदीने वाले जे असहाबन सां भी मोहब्बत आहे पो जंहिंजी नबी जे घराणे सां मोहब्बत आहे जंहिंजी अल्लाह जे वलियन सां मोहब्बत आहे क़यामत जे ॾियारे इन साथ में इन संगत में गॾु हली जन्नत जा ओ मिठा सुन्नी उहो आहे जेको हर वली सां प्यार रखंदो आहे सुन्नियत जी निशानी आहे पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत रहंदो अक़ीदे जो मज़बूत हुजण अक़ीदो अक़द माना कंठ बधण सुक करण समझो था न ठरड़ा न हुजो पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत सुन्नी ॻाल्हायो गप जो किलो हूंदो न गप में ये किलो खोड़बो आहे गप में वो केॾीमहिल हीअं या वरी लोटो हूंदो आहे न लोटो जेके चुतड़ न हूंदो आहे केॾीमहिल हेॾे केॾीमहिल होॾे असां इहा बग़ैर चुतड़ वारे लोटे वांगुरु न गप जे किले वांगुरु न चो त असां सुन्नी मज़बूत सुन्नी आहियूं पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत रहंदासीं जैसी सिरीअ में साहु आहे मदीने वारे सां मोहब्बत हुजूर जे आल सां इश्क असहाबन सां प्यार सभिनी वलियन सां प्यार जेके इहा मोहब्बत नसीब थी वई उन जो हिते हुते बेड़ो पार अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण क़बूल फरमाए रब शाल